अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स। अॼु असीं मैथ जी इम्पोर्टेंट MCQs जी स्टडी कंदासीं। इहे कुझु अहम क्वेश्चन आहिनि जेके तव्हांखे टेस्टनि में कमु ईंदा। पहिरियों क्वेश्चन आहे A इक्वल टू मिडिल ब्रैकेट स्टार्ट x such that x belong to n 1 less than x less than 5 ब्रैकेट ओवर इज़ द डैश फॉर्म। हिन में जेके असांखे ऑप्शन मिलंदा उहे टे ऑप्शन मिलंदा त हीउ जेको सेट आहे कहिड़े फॉर्म जो आहे, टेबुलर फॉर्म जो आहे, डिस्क्रिप्ट फॉर्म जो आहे या सेट बिल्डर फॉर्म जो आहे। इन देश में असांखे पवंदो सेट बिल्डर फॉर्म, सेट बिल्डर फॉर्म। उन खां नंबर 2 क्वेश्चन आहे B इक्वल टू 1 3 5 7 ब्रैकेट स्टार द सेट ऑफ। हीअ असांखे ॿुधाए थो त हीउ कहिड़ो सेट आहे, ऑड नंबर, इवन नंबर, प्राइम नंबर। हीउ असांजो ऑड नंबर आहे, ऑड नंबर। ओ इज़ द डैश। क्वेश्चन नंबर 3 आहे ओ इज़ द डैश। हिन में असांखे ॿ ऑप्शन हूंदा, पॉलिनोमियल, नॉट पॉलिनोमियल। ओ ना आहे, ज़ीरो इज़ अ डैश, ज़ीरो इज़ अ डैश। ॿ ऑप्शन मिलियल हूंदा, पॉलिनोमियल, नॉट पॉलिनोमियल। यानी ज़ीरो खे बि असीं पॉलिनोमियल चवंदासीं। यानी हिन में ऑप्शन में ईंदो पॉलिनोमियल। ए यूनियन ए कॉम्प्लीमेंट। क्वेश्चन नंबर 4 आहे ए यूनियन ए कॉम्प्लीमेंट इक्वल टू नल सेट या यूनिवर्सल सेट। ए यूनियन ए कॉम्प्लीमेंट जेको थींदो आहे उहो यूनिवर्सल सेट थींदो आहे। नंबर 5 आहे 2x पावर 4 into इज़ अ डैश। यानी 2 असांजो कोएफिशिएंट आहे, हिन कॉलम में पवंदो असांजो कोएफिशिएंट। नंबर 6 क्वेश्चन आहे फॉर्म्स ऑफ सेट आर 1 2 सॉरी हिन में ऑप्शन थी सघनि था 2 3 या 4। फॉर्म्स ऑफ सेट आर 3 इन नंबर क्वेश्चन नंबर 7 आहे ब्रैकेट स्टार 2 + 6 ब्रैकेट ओवर + 7 इक्वल टू 2 + ब्रैकेट स्टार 6 + 7 ब्रैकेट ओवर इज़ अ डैश प्रॉपर्टी। कहिड़ी प्रॉपर्टी सब हिन में यूज़ थियल आहे। हिन में 3 क़िस्मनि जा असांखे ऑप्शन हूंदा आहिनि, डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी, कम्यूटेटिव प्रॉपर्टी या एसोसिएटिव। हीअ असांजी जेकी प्रॉपर्टी आहे इहा असांजी एसोसिएटिव प्रॉपर्टी इस्तेमालु थियल आहे, एसोसिएटिव प्रॉपर्टी। ऑप्शन में असांजो पवंदो क्वेश्चन नंबर 8 आहे सी इक्वल टू सेट ऑफ नंबर्स डिवाइजिबल बाय 8। यानी हिन में जेके 8 सां डिवाइड थी सघनि था उन में 32 40 थी सघनि था, 40 60 थी सघनि था। कुझु बि अहिड़ा बि अंग थी सघनि था जीअं त असांजी 8 जी टेबल लॻे थी, हिन में कुझु बि ऑप्शन हुजे। फॉर एग्ज़ाम्पल असांजो 60 आहे ऐं 32 आहे, हिन में कहिड़ा बि ऑप्शन थी सघनि था, ऑप्शन हिन में असांजा भॼी सघनि था। क्वेश्चन नंबर 9 आहे 2.4 into ब्रैकेट स्टार 3 + 2 ब्रैकेट ओवर इक्वल टू 2.4 मल्टीप्लाई 3 ब्रैकेट ओवर प्लस 2.4 मल्टीप्लाई 2 ब्रैकेट ओवर इज़ अ प्रॉपर्टी। हिननि में कहिड़ी प्रॉपर्टी यूज़ कई वई आहे। इहा जेकी प्रॉपर्टी आहे इहा असांजी डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी हिन में यूज़ थियल आहे, डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी। क्वेश्चन नंबर 10 आहे ऑल पॉसिबल सबसेट्स ऑफ ए इक्वल टू ए बी सी। ए बी सी जा कहिड़ा सबसेट थी सघनि था। हिन में असीं n² 2n फार्मूलो असां यूज़ करे सबसेट सां ॻोल्हे सघूं था।
यानी नंबर 3 इन 2 3 थींदो। अहिड़े नमूने सां 2 3 जेको बीहंदो उहो 2 इंटू 2 इंटू 2 यानी 8। ये हिन जा जेके सबसेट बीहंदा असांजा 8 बीहंदा। क्वेश्चन नंबर 11 आहे √2 इंटू √4। ये 2 रूट त असांजो हिन जो रूट असांजो न निकिरंदो, पर इंटू 4 रूट में असांजो 2 निकिरंदो। 2 खे जेकॾहिं रूट सां मल्टीप्लाई कंदासीं त असांजो हिन जो जवाबु ईंदो 2√2। क्वेश्चन नंबर 12 आहे क्यूब्स ऑफ 30। 30 जो क्यूब्स असीं मल्टीप्लाई कंदासीं यानी 30 इंटू 30 इंटू 30 त हीअ असांजो ईंदो 27,000। हुन खां पोइ आहे क्वेश्चन नंबर 13 3√27 यानी 27 जो 3 रूट यानी टियों मूल केतिरो थींदो। 27 जा जेकॾहिं असां फैक्टर कढंदासीं उहे वेंदा 9 3 1। अहिड़े नमूने सां असांजो जेको 27 जो 3 जेको रूट बीहंदो उहो असांजो बीहंदो 3 यानी क्यूबिक रूट जेको बीहंदो असांजो 3 बीहंदो। क्वेश्चन नंबर 14 आहे 3√8 यानी 8 जो क्यूबिक रूट असांखे हिते फाइंड करिणो आहे। 8 जा जेकॾहिं असां फैक्टर कढंदासीं त उन में असांजो जेको आंसर ईंदो 4 टाइम 2 टाइम 1 यानी जेको असांजो आंसर ईंदो उहो ईंदो 2 यानी 8 जो जेको क्यूबिक रूट आहे उहो आहे 2। क्वेश्चन नंबर 15 आहे C इक्वल टू मिडिल ब्रैकेट सां 0 1 2 3 1 2 3 3 ब्रैकेट ओवर इज़ यानी होल नंबर आर नेचुरल नंबर यानी इहो जेको असांजो सेट आहे इहो असांजो होल नंबर सां W सां शो थींदो आहे। क्वेश्चन नंबर 16 आहे 3a² प्लस 4a² यानी असांखे इहे एड करणा आहिनि त इन में जेके कोएफिशिएंट हूंदा आहिनि उहे असां प्लस कंदासीं 7 ऐं जेके असांजा वेरिएबल हूंदा उहे असांजा एड में सेम बीहंदा। क्वेश्चन नंबर 17 आहे b⁴ इंटू 2b यानी मल्टीप्लिकेशन आहे। b जे अॻियां कोएफिशिएंट जेको 1 हूंदो यानी हिन जो आंसर ईंदो असांजो 2b5 ईंदो। जेको b⁴ आहे ऐं हिन जो 1 आहे इहो असां पावर पाण मल्टीप्लाई करे असां आंसर कढंदासीं। क्वेश्चन नंबर असांजो 18 आहे √4 इंटू √9 जेकॾहिं असां 4 ऐं 9 जो अंडर रूट कढंदासीं हिन जो जेको रूट असां ख़तमु कंदासीं 2 आंसर ईंदो इंटू ऐं हिन जो असांजो 3 ईंदो मल्टीप्लाई कंदासीं यानी 6 यानी जेको हिन जो आंसर ईंदो उहो 6 ईंदो। क्वेश्चन नंबर 19 आहे रूट जे अंडर रूट 16 प्लस 4 यानी रूट जे अंदरि 16 ऐं 4 आहिनि। 16 जो जेकॾहिं असां रूट कढंदासीं उहो 4 निकिरंदो प्लस 4 जो 2 निकिरंदो ऐं जेकॾहिं असां ॿिन्ही खे मल्टीप्लाई कंदासीं इन जो आंसर बि असांजो 6 ईंदो। क्वेश्चन नंबर 20 आहे 8² प्लस 2 क्यूब यानी 8² जेके असां फाइंड कंदासीं इहो ईंदो 64 प्लस 2 क्यूब जो आंसर ईंदो असांजो 8 यानी 2 खे 3 टाइम मल्टीप्लाई कंदासीं 64 ऐं 8 असां जेकॾहिं प्लस कंदासीं त इहो आंसर ईंदो असांजो 72 यानी असांजो सही ऑप्शन थींदो 72। क्वेश्चन नंबर 21 आहे 3² डिवाइड 3 जेकॾहिं 3² असां छॾाईंदासीं त इहो असांजो आंसर ईंदो 9 डिवाइड बाय 3 जेकॾहिं असां कंदासीं त इहो असांजो सही आंसर ईंदो 3। क्वेश्चन नंबर 22 आहे क्वेश्चन नंबर 22 आहे a इंटू 2a यानी मल्टीप्लिकेशन आहे। मल्टीप्लिकेशन में असां जेके कोएफिशिएंट हूंदा आहिनि उहे मल्टीप्लाई कंदा आहियूं 2a 2 a खे जेकॾहिं असीं मल्टीप्लाई कंदा आहियूं जेके पावर हूंदा आहिनि उहे असां जोड़ कंदा आहियूं
एड कंदाऊं यानी 2a² आंसर ईंदो। क्वेश्चन नंबर 23 आहे -7b + 2b। माइनस इन में असां जेके कोएफिशिएंट हूंदा आहिनि -7 + 2 जेकॾहिं असां छॾाईंदासीं -5 ईंदो ऐं b जेको वेरिएबल असांजो सेम असांजो ईंदो। √169 जेकॾहिं असां रूट छॾाईंदासीं त इहो असांजो आंसर ईंदो 13। रेशनल नंबर यूनियन इरेशनल नंबर यानी साइन इन रेशनल नंबर इरेशनल नंबर जूं जेकॾहिं इन्हनि खे असां यूनियन कंदासीं इहो असांजो ईंदो जवाबु रियल नंबर्स जे इहे इक्वल हूंदियूं आहिनि। क्वेश्चन नंबर 26 आहे f = ब्रैकेट सां 2 4 6 8 इज़ अ सेट ऑफ होल नंबर्स या नेचुरल नंबर्स या इवन नंबर्स। इहे ई असांजा जेके आहिनि उहे असांजा इवन नंबर आहिनि। क्वेश्चन नंबर 27 आहे पाए इज़ अ रेशनल जेको पाए जो जेको वैल्यू हूंदो आहे उहो इरेशनल हूंदो आहे। क्वेश्चन नंबर 28 आहे ab² + 3 इन a इज़ यानी a हिते कहिड़ी हिम्मत रखे थी। a जेको असांजो आहे उहो असांजो लिटरल आहे। क्वेश्चन नंबर 29 आहे परफेक्ट क्यूब आहे 2/3। 2/3 जो परफेक्ट क्यूब आहे 2 जेकॾहिं असां कंदासीं 8 ईंदो ऐं 3 जो असांजो 27 ईंदो। यानी 2 खे असां 3 टाइम मल्टीप्लाई कंदासीं ऐं 3 खे असां 3 टाइम मल्टीप्लाई कंदासीं त असांजा हीउ जवाबु ईंदो। क्वेश्चन नंबर 30 आहे 3x⁴ + 2s + 5 इन 5 यानी 5 जेको हिते असांजो आहे उहो कॉन्स्टेंट आहे।